दादा साईं ही तमामु पुराणे ज़माने जी ॻाल्हि अथव। अॼु जेको किसो आहे इंतिहाई पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। जॾहिं तूं मां पाण त न हूंदासीं पर पंहिंजा अबा ॾाॾा बि उन दौर में न हुआ। तंहिं ज़माने में हिकिड़ो ग़रीब माण्हू ऐं हुनजी ज़ाल समुंड जे किनारे ते रहंदा हुआ। हुननि ग़रीबनि वटि बसि हिकिड़ी भॻल टुटल पुराणी झूपड़ी हूंदी हुई जंहिंमें हू ॿई ज़ाल मुड़ुसु पिया रहंदा हुआ। से मुहाणे वीचारे जो कमु कहिड़ो मच्छियूं मारणु। सो हू रोज़ पियो मच्छियूं मारणु वेंदो हो ऐं मच्छियूं मारण खां सवाइ हुनखे ॿियो को कमु हो ई कोन। ते रोज़ जी ज़िंदगी जा रोज़मर्रा जी ज़िंदगी में हुनजो इहो ई कमु हो। सो हू रोज़ समुंड ते मच्छियूं मारणु वेंदो हो। से हिकु ॾींहुं इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो हू जीअं मच्छी फासण लाइ हुन ॾोर कुंडी मच्छी फासण लाइ समुंड में उछलाई ऐं भई कंहिं मच्छी फासण जो इंतज़ारु करे रहियो हो त ओचितो ई ओचितो ॾोर छिकिजी वञी समुंड जे उन तरे ताईं पहुती। साईं जेकॾहिं तव्हां बि कंहिं मुहाणे खे मच्छियूं मारींदे ॾिठो हूंदो त तव्हांखे ख़बर हूंदी त हू पंहिंजो इंतज़ारु कंदा रहंदा आहिनि ऐं जॾहिं हुननि खे इशारो मिलंदो आहे हुननि जी ॾोर लुॾंदी आहे त हू पोइ हुनखे छिके वठंदा आहिनि ऐं मच्छियूं ॿाहिरि कढंदा आहिनि। सो साईं ॾोर छिकिजी वञी समुंड जो उन तरे ताईं पहुती। जा खणी ॾोर मथे छिके त ॾिसे त कुंडी में हिकिड़ो सणंबो सणंबो जरकंदड़ सोनू खॻो फतकंदो फतकंदो अची ॿाहिरि निकितो। सोनू खॻो साईं फतकंदो फतकंदो अची ॿाहिरि सटियो। खॻे हिकदमि मुहाणे खे चयो, मुहाणा ओ मुहाणा, अदा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। आउं तोखे निवड़त सां अर्ज़ु थो करियां ऐं हथ थो ॿधां। अदा आउं अर्ज़ु थो करियां ऐं हथ थो ॿधां त ॿेली मूंखे न मार। आउं खॻो न आहियां बल्कि आउं हिकु शहज़ादो आहियां। आउं हिकु शहज़ादो आहियां जंहिंखे जादू जे ज़ोर सां खॻो बणायो वियो आहे। साईं खॻे बादशाह जो शहज़ादे जो किसो अॻिते कीअं थो थिए, कहाणी ज़बरदस्त अथव, मुकमल ज़रूरु ॿुधिजो। ऐं जेकॾहिं चैनल ते न्यू आहियो त यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं जेकॾहिं तव्हां हीअ वीडियो फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो त शेयर ज़रूरु कंदा। त शहज़ादे चयो त आउं खॻो कोन आहियां, आउं हिकु शहज़ादो आहियां जंहिंखे जादू जे ज़ोर सां खॻो बणायो वियो आहे। मुंहिंजे मारण मां तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो रसंदो हुओ मुहाणा? मुंहिंजे खाइण सां तोखे सवादु बि कोन मिलंदो। मूं में को सवादु बि कोन्हे जो तोखे सवादु मिले। सो महिरबानी पुॼनई त मूंखे वापसि समुंड में उछलाए छॾ त आउं टुॿी हणी हलियो वञा। मुहाणे ते जवाबु ॾिनसि त एतिरियूं मिनतूं छा लाइ थो करीं? आउं को चरियो थियो आहियां छा जो माण्हू जीअं ॻाल्हाईंदड़ मच्छीअ खे खणी पाण वटि झलींदसि। तूं मच्छी थी करे ॻाल्हाईं पियो, पक कुझु चकर आहे, सो ॿिली आउं तोखे मारणु पसंदि नथो करियां। ईअं चई साईं मुहाणे उन मां खणी हथु कढिया ऐं मोटाए हुनखे समुंड जे अछे उजरे पाणी में खणी फिटो कयईं। खॻो साईं पोइ टुॿियूं हणंदो ऐं तरंदो तरंदो पंहिंजी ज़ख़्मियल मुंहं मां रत जा नार वहारींदो परे परे पाणी में गुम थी वियो ऐं उतां गाइब थी वियो। साईं मुहाणे पोइ वरी बि पंहिंजी कुंडी लॻाई पर काफ़ी देरि ताईं मुहाणो को मच्छी फासाए न सघियो। नेठि मायूस थी मुहाणो पंहिंजी भॻल टुटल झूपड़ी ॾांहुं मोटी रवानो थियो। अधु से ॻाल्हि था कनि त संदसि ज़ाल जो हुनखे हथे ख़ाली ॾिठो तो मुंहं में घुंड विझी चयाईंसि, चङा मुड़ुसु, छा अॼु कुझु बि कोन फासाए आयो आहीं? साईं जिन जी शादी थियल हूंदी तिन खे ख़बर त हूंदो त ज़ालनि खे साईं ज़ालनि जी नज़र बसि ॾोकड़नि ते हूंदी आहे ऐं कुझु उन्हनि खे खपे बसि उहा माउ ई हूंदी आहे जेका चहिरे खे ॾिसंदी आहे ऐं हुनजो अहसासु थींदो आहे त मुंहिंजो बचिड़ो बुखायल आहे या उञायल आहे। पर साईं ज़ालनि खे त रुॻी पंहिंजो ख़र्चु पाणी खपे ऐं पैसो खपे। बहरहाल किसो को था पाण हलूं था पंहिंजी कहाणी ॾे। सो ज़ाल चयसि अॼु हथे ख़ाली मुंहं में घुंड विझी ज़ाल चयसि अॼु हथे ख़ाली मुड़ुसु चङा अची पियो, मच्छियूं कोन फासायो अथई या? मुड़ुसु जवाबु ॾिनसि त मुंहिंजी सुहिणी राणी हिकु खॻो फासायो हुउमि पर हुन मूंखे चयो त आउं मच्छी न आहियां पर आउं शहज़ादो आहियां ऐं जंहिंखे जादू जे ज़ोर ते खणी मच्छी बणायो अथसि।
ऐं हुनखे कंहिं मच्छी जादू जे तौर ते बणाए छॾियो हो। तंहिं करे मूं हुनखे वापसि उते ई उछलाए छॾियो समुंड में दरिया में। साईं तंहिं ते ज़ाल त वितर कावड़जी पियसि ऐं तपी बाहि थी वई ऐं चयईंसि तो हुनखां का मन जी मुराद बि कान घुरी। से मुंहिंजा मुड़ुसु जवाबु ॾिनसि त मूंखे घुरिजे ई छा जो आऊं घुरां। ज़ाल चयसि ते मुआ असांखे हिन गंदी झूपड़ी में रहणु ॾाढो ॾुखियो थो लॻे। तूं भला ॿियो न त हिन खां हिकिड़ी नंढड़ी सोने घर जो तलब त करीं हा ऐं घुरीं था त असांखे हिकिड़ो सुहिणो घरु अता कर त बहितर थिए हा। बहरहाल वक़्तु वियो न आहे। ज़ाल मुड़ुस खे दाॿो ॾींदे चयो हाणे वञ ऐं वञी चइसि त असांखे हिकिड़े नंढड़े सुहिणे ख़ूबसूरत घर जी ज़रूरत आहे ऐं मूंखे पक आहे त मूंखे पक आहे त ज़रूरु असांजी उहा ॻाल्हि ज़रूरु मञींदो। मुड़ुसु चयसि हाणे कीअं हुन वटि वञी मोटी वञा ऐं आख़िर कहिड़ी ॻाल्हि वञी चवांसि। ज़ाल तंहिं ते वरी कावड़ मां वाको करे चयसि त तो हुनखे झलियो ऐं पोइ जीअंदान ॾेई छॾी छो वरी समुंड दरिया में छॾे ॾिनईसि। अञा बि हू तुंहिंजी ॻाल्हि कोन मञींदो। जेको मूं चयो आहे ईअं ई वञी चओ ज़रूरु मञींदो। तो हिकु भेरो वटसि वञी त सही ॾिस। साईं ग़रीब माण्हू वञण लाइ हेकर त बिल्कुलु राज़ी न हो। पर साईं मुंहिंजा ज़ालनि खे केरु पुॼे। सो ज़ाल वञ जो दॿड़ा ॾिनसि। सो ज़ाल खे बि रंज करणु नथे घुरियईं। तंहिं करे हू लाचार थी उथी समुंड दरिया तरफ़ रवानो थियो। साईं अॻिते छा थो थिए कहाणी मज़ेदार अथव। कहाणी ॿुधंदा रहो ॾिसंदा रहो ऐं जेकॾहिं यूट्यूब चैनल ते न आहियो चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। जॾहिं माण्हू उते पहुतो तॾहिं ॾिठईं त समुंड साओ ऐं पीलो लॻो पियो हो। पाणी जहिड़ो पहिरियां हो माठो तहिड़ो हींअर बिल्कुलु बि न हो। मुहाणे पोइ साईं किनारे ते बीही चयो ओ समुंड जी सुहिणी मछड़ी ओ समुंड जी सुहिणी मच्छी मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुध। जीअं आऊं घुरां थो तीअं मुंहिंजी ज़ाल नथी घुरे। उन ते साईं उहो साॻियूं सणिबो सणिबो जरकंदड़ सोनू खॻो तरंदो आयो ऐं अचण सां पुछियईं त हू नेठि छा थी घुरे। साईं मौसम जो असरु आहे खंघि खुड़को बि आहे माफ़ु कंदा। साईं मुहाणे जवाबु ॾिनो। मुहाणे साईं जवाबु ॾिनसि त मूं तोखे हाणे जो झलियो हो सो मुंहिंजी ज़ाल चवे थी त तोखां का पंहिंजी मन जी मुराद घुरां। मुंहिंजी ज़ाल खे भॻल टुटल पुराणी झूपड़ी में वधीक रहणु पसंदि नथो अचे। सो चवे थी हिकिड़ो नंढड़ो सुहिणो घरु असांखे अता कर। त साईं ॻाल्हि था कनि त खॻे जवाबु ॾिनसि त मोटी घर वञ। तुंहिंजी ज़ाल अॻे ई हिकु नंढड़े सुहिणे घर में वेठी आहे वञी ॾिस। उहो ॿुधी सो साईं हुन पंहिंजे घरनि जो रुख कयो। जे अची ॾिसे त बराबरि संदसि ज़ाल अॻूणी झूपड़ी में न आहे। उन ई हंधि हिकु नंढड़ो सुहिणो घरु ठहियलु ठुकियलु बीठो आहे ऐं संदसि ज़ाल ॿाहिरां दर जे अॻियां हिकु बेंच ते वेठी आहे। ज़ाल जो हुनखे परे खां ईंदो ॾिठो सो यकदमि डोड़ी ॿांह मां झले अंदरि वठी वियसि ऐं चयईंसि हीउ ॾिस अॻी झूपड़ी सुठी या हीउ नंढड़ो साफ़ु सुहिणो घरु। पोइ जॾहिं हू गॾिजी घर विया त ॾिसनि त घर जे अंदरि हिकु सुठो साफ़ु विरांडो ठहियलु आहे जंहिंजे हिकु पासे वेहण लाइ हिकिड़ी कोठी आहे ऐं ॿिए पासे सुम्हण लाइ ॿी कोठी आहे जंहिंमें हुननि लाइ बिस्तरे सां ठहियलु जुड़ियल खटि पई आहे। पुठीं पासे रधण पचाइण लाइ रधिणो हो ऐं सामान रखण लाइ जुदा जुदा जायूं पिणु हुयूं। हर का शइ पंहिंजी पंहिंजी जाइ ते सलीक़े सां रखी हुई ऐं रधण पचाइण वास्ते जिस्त जा ऐं पितल जा थांब पिया हुआ। से मुंहिंजा ॻाल्हि जो मतिलबु त हर हिकु ज़रूरत जी शइ घर में मौजूदु हुई। उन खां सवाइ हिकु नंढड़ो अङण बि हो जंहिंमें कुकड़ियूं ऐं बदकूं बीठियूं हुयूं। तंहिंखां सवाइ घर जे साम्हूं हिकु नंढड़ो बाग़ पिणु हो जेको साईं भाॼियुनि ऐं मेवनि सां भरपूर भरियो पियो हो। ज़ाल चयसि मुड़ुस खे ॾिस 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 ॾिठई हीउ कहिड़ो न मज़ेदार घरु आहे। मुड़ुस जवाबु ॾिनो हाओ हाणे हिन में आराम सां रहंदासूं ऐं नियाज़ सां ख़ुशि ऐं आसूदो ज़िंदगी गुज़ारींदासूं।
ज़ाल चयसि हा हा ठीकु आहे, लापरवाही में चयईं ख़ैरु आहे, अॻिते ॾिठो वेंदो। पोइ साईं हुन राति जो खाधो खाधो ऐं सुम्ही रहिया। ईअं साईं हिकु ॿ हफ़्ता मस्तु गुज़ारियाऊं त हिकिड़े ॾींहुं मोहन जी ज़ाल मुड़ुस खे चयो त मियां ॿुध, ही जाइ ॾाढी तंग आहे, हिन जो अङण थोड़ी बाग हिन जो अङण तोड़े बाग ॿई नंढा आहिनि। शहज़ादो खगो असांखे वॾेरी जाइ ॾेई सघे थो ऐं पत्थर जी हिन वॾे महिलात में रहणु घुरां थी। तूं वञ हुन वटि ऐं चवेंसि असांखे हिकु वॾो आलिशान महिलात अता कर। मुड़ुस जवाब ॾिनसि, चरी न थी, ही घर चङो कुशादो आहे, असीं ग़रीब माण्हू महिलातनि में रही छा कंदासीं भला। सही चवंदा आहिनि त हुननि जो अकुलु खुड़ियुनि में हूंदो आहे। तुसीं ज़ाल जवाब ॾिनसि, बेवकूफ़ न थी, तूं माठ करे शहज़ादे वटि वञ ऐं खगे वटि वञ ऐं खगे शहज़ादे खे चओ तूं असांखे आसानी सां महिलात ॾेई सघंदो। मुड़ुस साईं वीचारे इनकार कंदे घणो ई सम्झायसि त ॾाही थी, हुन असांखे अञा हाणे ई घरु ॾिनो आहे, मूंखे हुन वटि हर हर वञणु चङो नथो लॻे। हुनखे हुन जी ॻाल्हि तां मतां मुर्गो ई गुस्सो अची वञे। तंहिं ते साईं ज़ाल वधीक रड़कंदे दाबा ॾींदे चयसि, तूं रुगो वञ त सही, जीअं तूं चवंदे तीअं हू करे सघंदो ऐं ख़ुशी सां ईअं कंदो, तूं रुगो हिकु भेरो डोड़ पाए हुन वटि वञ त सही। मुड़ुस जे साईं दिलि खे इहा ॻाल्हि ॾुखी लॻी ऐं वञण लाइ बिने तयारु न हो ऐं हुन चपनि में बुण बुण कंदे पियो चयईं त चङी ॻाल्हि न आहे, पर साईं ग़रीब ॿियो करे छा पिए सघियो, सुलाचार वञिणो ई पियसि। तो साईं जॾहिं समुंड जे किनारे ते पहुतो त छा ॾिसे। साईं मुंहिंजा कहाणी ताईं मज़ेदार अथव, मुकमल वीडियो ॾिसिजो। जेकॾहिं यूट्यूब चैनल ते न्यू आहियो चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिकु हथ कमेंट कंदा ऐं जेकॾहिं फेसबुक ते वीडियो ॾिसो पिया लाइक कमेंट ऐं शेयर करणु न विसारींदा। सी माण्हू जो समुंड जे किनारे ते पहुतो त ॾिसे त समुंड जो रंग आसमानी ऐं वाङणाई लॻो पियो आहे ऐं पाणी लुड़ाटिल ऐं घाटो आहे। जेतोणीकि अॻे वांगुरु पाणी साओ ऐं पीलो न हो, पर माठाण मंझंदि अॼु बि साॻी अॻे जहिड़ी हुई। मूं हाणे सी पोइ किनारे ते बीह वरी बि चयो, ए समुंड जी सुहिणी मछड़ी, ए समुंड जी सुहिणी मच्छी, मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुध, जीअं आऊं घुरां थो तीअं मुंहिंजी ज़ाल नथी घुरे, ऐं छा करियां। सोने खगे सां पुछियसि त पोइ भला नेठि हू वरी छा थी घुरे। ते मोहन चयो त हू घुरे थी त पत्थर जो ठहियल महिलात में रहां। खेखे जवाब ॾिनसि त मोटी वञ, हू हिन घड़ी महिलात दरवाज़े बीठी आहे। उहो साईं ॿुधी मुड़ुस मोटियो ऐं पंहिंजे घर ॾांहुं रवानो थियो। वेझो अची ॾिसे त साम्हूं संदसि नंढड़ी सुहिणे घर जे बदिरां हिकु वॾे पत्थर जो आलिशान महिलात बीठी आहे ऐं महिलात ॾाकण ते संदसि ज़ाल अॻे अंदरि वञण जे ख़्याल में ई ठही ठुकी बीठी आहे। मुड़ुस खे जो उन परे खां ईंदो ॾिठो सो यकदमि हथ खां वठी चयईंसि, मूं सां अंदरि हल। इन ते साईं हू ज़ाल सां गॾु जॾहिं अंदरि घिड़ियो त छा ॾिसे त हिकु दालान आहे जंहिंजो फर्श संगमरमर सां जुड़ियल आहे ऐं कई नौकर चाकर आहिनि जे हिननि जे अंदरि अचण वास्ते हिकदमि वॾा दरवाज़ा खोले रहिया आहिनि। अंदरि ॾिसनि त भितियूं सुहिणनि रंगनि सां चिटियल, कमरनि में केतिरियूं ई सुनहरी पटनि सां जुड़ियल कुर्सियूं ऐं मेज़ूं, छितियुनि में बखमली झालरूं ऐं बिलोरी वॾा वॾा शेमादान टंगियल, सभिनी कोठनि ऐं हवाननि में गालीचा पथरेल ऐं खाधे जे मैदनि ते क़ीमती ऐं लज़ीज़ खाधा ऐं नायाब खुराकूं, मतिलबु त दुनिया जी का बि नफ़ीस शइ न हुजे जा उते न हुई। पोयां हिकु वसी अंगणो जंहिंमें घोड़नि जा तंबेला, गऊनि जा वथाण ऐं कई आला दर्जे जूं गाॾियूं बीठल हुयूं। उन्हनि खां सवाइ हिकु वॾो सुहिणो बाग़ हो जंहिंमें निहायत सुहिणा गुल फुल ऐं नायाब मेवनि जा दरख़्त हुआ ऐं
उनजे लॻ सां हिकु गाह जो सब्ज़ मैदान पुण 2 मैल डिघो हो, जंहिंमें फाड़ा हरण ऐं साह हेॾां होॾां हलिया चलिया। मतिलब त हर का शइ जा इंसान जी दिलि तलब करे उहा भाई हर्ष कहिड़ी न आलिशान महिलात आहे। जेको इंसान जी दिलि तलब करे उहा उते हाज़िर हुई। सभु कुझु ॾिसी ज़ाल चयसि, कीथो भाई, हीअ कहिड़ी न आला आलिशान महिलत आहे। मुड़ुसु जवाब ॾिनो, हाओ हाणे पाण हिन सुहिणे महिलात में मज़े सां गुज़ारींदासीं, वधीक हाणे पाण खे कुझु न घुरिजे। ज़ाल जवाब ॾिनसि, उन ॻाल्हि जो पोइ पिया वीचार कंदासीं, हाली ही राति हिन महिलात में सुम्ही मौज करियूं। सही ॿिए ॾींहुं ज़ाल निंड मां पहिरीं सुजाॻ थी। ॾींहुं थी चुको हो। बिस्तरे तां ॿाहिरि जो निहारे त चौधारी देहनि जूं देहूं ज़मीन जूं भलियूं सायूं पोखूं ऐं परे परे ताईं वॾा घाटा ॿेला पखड़िया पिया आहिनि। उते मुड़ुस बि थोरो बिस्तरे में चुरियो पुरियो सो ठूठणी खेसि जाॻाए चयईंसि, उती खड़ो थी होॾां दरी मां जाती पाए ॿाहिरि त ॾिस, कीथो भाई हिन मुल्क जो बादशाह न खणी थियूं। तूं डोड़ पाए पाण वारे शहज़ादे खिगे वटि वञ, चयसि त असीं हिन मुल्क जा बादशाह थियण था चाहियूं। से मुड़ुसु जवाब ॾिनो त अड़े साइण, ओ मुंहिंजी राणी ज़ाल, साईं जी सवारी कहिड़ो ज़रूरु आहे असांखे बादशाह बणजण जी, ऐं त बादशाह बणजणु नथो घुरां। ज़ाल चयसि, जेकॾहिं तूं बादशाह थियणु नथो चाहीं त ख़ैरु आहे, मगर आऊं चाहियां थी त बादशाह बणिजूं। तूं हाणे चुप करे शहज़ादे खिगे वटि वञ ऐं वञी चवेंसि मूंखे हितां जे मुल्क जो बादशाह बनाए छॾे। मर्द जवाब ॾिनो, अड़े बीबी, आख़िर तूं छो थी बादशाह बणजणु घुरीं ऐं कहिड़े मुंहं सां हुन खां उहो सुवालु करियां। ज़ाल छिड़ब ॾींदे चयसि, छो न, उहा बक बक बंदि कर, हाणे जो हाणे वञी शहज़ादे वटि वञ ऐं मूंखे कंहिं बि बादशाह थियणो आहे। मूंखे वीचारो साईं मुंहिंजा माण्हू वीचारो नेठि उथी हलियो, पर दिलि में पे ॾिनो त ॻाल्हि त ॾाढी ॾुखी हुई, रुॻो किथे कंहिं मुसीबत में न फासी पवां। सो दिलि में पको पए पचायईं त खिगे शहज़ादे ॾांहुं उहो सुवालु खणी हरगिज़ न वेंदुसि, पर ग़रीब वीचारो आख़िर करे बि त छा थी सघियो। अॻियां ज़ाल जूं अखियूं बि सुजसि पे, तो लाचार उथी हलियो। हलंदे हलंदे जॾहिं समुंड जे किनारे ते पहुतो, ॾिठईं त समुंड जो रंग भूरो कारो ऐं लुड़ा टिड़ा आहे। पाणी हेठां बुड़िया कटंदो मथे पे निकितो ऐं मुंहिंजांसि बदबू पे आई। हुन समुंड जे किनारे ते बीही चयो, ओ समुंड जी सुहिणी मच्छी, महिरबानी करे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जीअं आऊं घुरां थो तीअं मुंहिंजी ज़ाल नथी घुरे। खिगे पुछियसि त भला नेठि हू हाणे वरी छा थी घुरे। मूं हाणे जवाबु ॾिनो त हू बादशाह थियणु थी चाहे। खिगे चयसि, साईं खिगे शहज़ादे चयसि, तूं घर मोटी वञ। हुनजी घुर क़बूल कई वई। मियां माण्हू पोइ घर ॾांहुं मोटियो ऐं जॾहिं वेझो आयो ॾिसे त महिलात अॻे खां बिल्कुलु घणो वॾो महिलात थी वियो आहे ऐं मथां हिकु बुलंद बुर्ज आहे, जंहिंजे पथर जे भितियुनि ते आलिशान उकर जो कमु थियल आहे ऐं वॾे दरवाज़े ते हिकु पहिरेदार बीठल आहे। हिकु तरफ़ केतिरा पलटण जा सिपाही बीठा आहिनि ऐं ॿिए पासे बैंडनि बाजनि वारा पंहिंजे ख़ासि रंगीन पोशाकनि में तयारु बीठा आहिनि। जॾहिं हू महिलात जे अंदरि घिड़ियो त ॾिठईं त हर का शइ या साफ़ संगमरमर या निज सोन जी ठहियलु आहे ऐं कुर्सियुनि ऐं मेज़नि खे बखमल जा पोश ऐं सुनहरी फंदड़ लॻल आहिनि। पोइ त साईं वॾे ईवान जा दरवाज़ा यकदमि खुली पिया ऐं हिकु आलिशान दरबार जी शान शौक़त जो नज़ारो ॾिठईं। साम्हूं ॾिसे त संदसि ज़ाल हिकु ऊची सोन ऐं जवाहरनि सां जुड़ियल तख़्त ते वेठी आहे ऐं संदसि मथे ते हिकु सोनू ताज आहे। निज सोन जो क़ीमती जवाहरनि सां जुड़ियल छाणू ॾंडो हथ में अथसि। संदसि खॿे ऐं सॼे पासे खां छह बानियूं कदकामा सारो कतार करे बीठियूं आहिनि। अहिड़ो शान शौक़त ॾिसी ग़रीब माण्हू पंहिंजी ज़ाल जे अॻियां वियो ऐं चयईंसि, बीबी, ओ बेबी, हाणे तूं बादशाह थी वई आहीं। हुन जवाबु ॾिनसि, बराबरि, हाणे आउं बादशाह आहियां। माण्हू पोइ ताईं हैरत विचां कुझु वक़्तु त पंहिंजी ज़ाल ॾांहुं चुपचाप ॾिसंदो रहियो। पोइ चयईंसि,
वाह बेबी, कहिड़ी न मज़े जी ॻाल्हि आहे जो तूं बादशाह थी वई आहीं ऐं हाणे असांखे ॿियो वधीक कुझु बि न खपे। ज़ाल चयसि, ज़ाल जवाबु ॾिनसि, मियां छो न, आउं त हिन मां कक थी वई आहियां, हीअ हालत मूंखां वधीक नथी सटी थिए। डोड़ पाए खगे शहज़ादे वटि वञ ऐं चवेंसि आउं शहंशाह थियण थी घुरां। से मर्द चयसि, हाणे मुड़ुसु चयसि, बेबी तूं छो थी शहंशाह थियणु चाहीं? ज़ाल चयसि, मियां वक़्तु न वञा, तूं वञ खगे शहज़ादे वटि ऐं मूंखे शहंशाह थियणु ज़रूरी आहे ऐं ज़रूरु थियणो आहे। पर बेबी, खगो तोखे शहंशाह कीअं बनाए सघंदो? मूंखे उहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। ऐं हुन सां उहा ॻाल्हि कीअं करे सघंदुसि? असांजे मुल्क में फ़क़ति हिकु ई शहंशाह थींदो। खगे खे कहिड़ी ताक़त जो हिकिड़े शहंशाह जी जीअरे ॿिए कंहिंखे शहंशाह बनाए सघे? ज़ाल साईं कावड़ में दांह करे चयो, छा आउं हितां जो बादशाह न आहियां? तूं फ़क़ति मुंहिंजो मुड़ुसु आहीं। तूं हींअर जो हींअर होॾां वञ, ऐं बादशाह आहियां ऐं मुंहिंजो हुकुम मञ। हींअर जो हींअर होॾां वञ, ऐं जेकॾहिं हू मूंखे बादशाह बणाए सघे थो त हुनखे बि उहा ज़रूरु ताक़त आहे त मूंखे शहंशाह बणाए सघे। ऐं कंहिं बि रीति शहंशाह ज़रूरु थींदुसि। तूं हाणे जो हाणे वञी खेसि चओ। वधीक गहलगी सर न कर, मर्द वीचारे खे लाचार वञिणो ई पियो। पर साईं हिन भेरे वेंदे वेंदे हुनखे अची ख़ौफ़ वारायो ऐं ख़्यालु कयईं त यकीन हिन ॻाल्हि जी आक़िबत ठीकु न थींदी। शहंशाह थियण जी ख़्वाहिश करणु कमाल गुस्ताखी आहे। उहो सवालु खगे शहज़ादे खे ज़रूरु कावड़ाए विझंदो। पर साईं इहो ख़्यालु कंदे कंदे हू अची समुंड जे किनारे ते पहुतो। ॾिसे त समुंड जो रंग बिने कारो ऐं घाटो थियो पियो आहे ऐं पाणी समुंड जे तरे मां ॼर टहिकी सतह ते फुफेंडनि जे सूरत में उबड़की पियो ॿाहिरि निकिरे। हेॾा समुंड में ते हवा वॾियूं वॾियूं लहरूं पैदा करे रही आई। उन हालतुनि में हिन ग़रीब शख़्स जे दिलि खे वेतर ॾहकाए छॾियो। पर पोइ बि कुंभदे कुंभदे ॾकंदे हू बि अॻूणे वांगुरु चयो हुन, ॿियो समुंड जो सुहिणी मछड़ी, मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुध। जीअं आउं घुरां थो तीअं मुंहिंजी ज़ाल वरी बि नथी घुरे। हाणे हू छा थी घुरे? खगे वरी पुछियो। मोहणे आस्ते आस्ते भुणकी चयो, मुंहिंजी नेक वक़्तु ज़ाल शहंशाह थियण थी घुरे। तूं मोटी वञ घर, हू शहंशाह थी वई। खगे तकिड़ो तकिड़ो वराणियो। साईं उन ते हू मोहणो मोटी घर वियो ऐं जॾहिं हू हुते पहुतो त ॾिसे त सॼी महिलात रेशम वांगुरु लसी संगे मरमर जी आहे ऐं चौधारी शफ़ाफ़ पत्थर जे मुजस्समनि ऐं सुनहरी चिटसाली सां सिंगारियल दरवाज़े जे अॻियां पलटन जा सिपाही बंगलनि दहलनि ऐं नगारनि जे आवाज़नि मुताबिक़ पिरड़ू पिया कनि। महिलात जे अंदरि सरदार नवाब ऐं ताबदार बादशाह हेॾे होॾे नौकरनि वांगुरु पिया अचनि वञनि ऐं हुनजे वास्ते सोना दरवाज़ा पिया खोलनि। हू जॾहिं अंदरि गिड़ियो त ॾिठईं त संदसि ज़ाल हिकिड़े ई यके सोन जे टुकर मां ठहियल तख़्त ते वेठी हुई ऐं उहो तख़्त हज़ारें फुट ऊचो हो। संदसि मथे ते हिकु 3 गज डिघो ताज क़िस्मे क़िस्मे हीरनि जवाहरनि सां जड़ियल रखियलो ऐं हिकु हथ में शाणो ॾंडो अथसि ऐं ॿिए हथ में ज़मीन जी शिकिल जो गोलो ऐं संदसि ॿिन्ही हथनि खां पहिरेदार 2 कतारनि में बीठा आहिनि, जिन मां हर हिकु पंहिंजे पासे खां कद क़ामत में कुझु नंढो आहे। उन ई मां केतिरा तमामु डिघा ऐं के तमामु नंढा हुआ। नंढे में नंढो त माण्हू जी चींच खां बि नंढो हो ऐं संदसि अॻियां केतिरा ई शहज़ादा ऐं वॾा सरदार पिणु बीठा हुआ। मिसकीन मोहणो बि शहज़ादनि ऐं सरदारनि सां गॾिजी पंहिंजी ज़ाल जे अॻियां हथु ॿधी बीह रहियो। ए ज़ाल खे चयाईं त बेबी हाणे तूं शहंशाह आहीं। ज़ाल जवाबु ॾिनसि, हाओ हाणे आउं शहंशाह आहियां। उहो ॿुधी मर्द वञी हिकु हंधि ते बीह कुझु गौर सां ज़ाल ॾे निहारियो, चयो, वाह कहिड़ी न उम्दी ॻाल्हि आहे जो तूं हाणे शहंशाह थी वई आहीं। पर ज़ाल साईं बिल्कुलु कड़क ऐं थंभ वांगुरु सख़्तु थी वई हुई, ज़रो बि कंहिं तरफ़ न थिए चूरी पुरी। तॾहिं मर्द चयसि, हाणे तूं शहंशाह आहीं, उन ई दर्जे ते क़नात कर
हिन खां पोइ तूं कंहिं ॿिए वॾे दर्जे ते पहुची नथी सघीं। ज़ाल जवाबु ॾिनसि, ख़ैरु आहे, ऐं उन बाबति बि पोइ ख़्यालु कंदसि। ऐं पोइ हू वञी सुम्ही रहिया। पर साईं हिन औरत खे क़नाअत किथे, खेसि सौदा ऐं हिर्स निंड ई करणु नथी ॾिनी। सॼो वक़्तु उहो ख़्यालु बीठो हुअसि त अञा ॿिए कहिड़े ऊचे दर्जे ते वञी रसां। मर्द जंहिं वीचारे घणा ई पंधु कया हुआ ऐं थकल बि हो, सो साईं झटि में गहरी निंड में पइजी वियो। पर साईं ज़ाल खे असुल निंड ई नथी अचे। ज़ाल खे निंड ई न पई आई, तंहिं करे सारी राति पासा उथलाए पासा वराए कुझु ख़्यालु पियो ख़्यालु सोचे त ख़्यालु करे त छा अॻिते थिजे। पर खेसि ख़्याल में को बि ख़ासि सुझे न पियो त अञा वधीक हू छा थी सघे। सुबुह जो सिॼु पंहिंजे वक़्त ते कनी कढी उभरियो ऐं ज़ाल वटि जॾहिं प्रभात जी सुर्खी ॾिठी त हू उथी पंहिंजे बिस्तरे ते वेठी ऐं रोशनी ॾे निहारियईं। जॾहिं हुन रोशनी ॾिठी ऐं दरी मां सिज खे उभरंदे मथे चढ़ंदे ॾिठईं त यकदमि ख़्यालु आयसि ऐं चयईं त छो न ही सिज ऐं चंड मुंहिंजे हुकुम मूजिबि उभरनि। पोइ हुन मुड़ुस खे पासरनि में ठूं ठणी उथारियो ऐं चयईंसि, मियां सुजाॻ थी, झटि कर, वञ खॻे वटि ऐं चवेंसि ऐं सिज ऐं चंड खे पंहिंजे हुकुम हेठि रखणु घुरां थी। मुड़ुस वीचारो थकल टुटल सो सुजाॻी अञा मस्तु थियो, अञा अधु सुजाॻी मस्तु थियो त ज़ाल जो उहो बुतो हुकुम ॿुधी जहिड़ो टिपड़ी उथियो तहिड़ो वञी हेठि किरियो ऐं ख़्यालु कयईं त शायदि ज़ाल जी ॻाल्हि बराबरि न सम्झी अथमि। तंहिं करे अखियूं मोटे पुछाईंसि, बीबी छा थो चयो, छा थी चवणु चाहीं, बीबी तो छा चयो? थी बेबी वॾी शान ऐं शौक़त सां वराणियसि, मियां मूंखां उहा ॻाल्हि सठी नथी थिए त आउं रुॻो वेठी निहारियां त सिज ऐं चंड कॾहिं था उभरनि ऐं कॾहिं था लहनि। मुंहिंजे दिलि खे तेसि ताईं सुकून ऐं आराम न ईंदो जेसि ताईं सिज ऐं चंड मुंहिंजे हुकुम मूजिबि हेठि न आया आहिनि ऐं पंहिंजी मर्ज़ी मूजिबि जॾहिं चवां लहनि त लहनि, चवां लहो त लहनि ऐं चवां उभरो त उभरनि। ज़ाल ईअं चई हुन ॾे अहिड़ी दहशत निहारियो जो हुन जे सारे बदन खे ॾकणी वेठी वई। ज़ाल चयसि, तूं हाणे जो हाणे वञ, ऐं सिज ऐं चंड ते हुकुमरान थियणु थी चाहियां। मर्द गोॾनि ते संदसि अॻियां किरी पियो। चईं, खॻी जे हथां ईअं कीअं थी सघंदो, हुन तोखे बादशाह बनायो, शहनशाह बनायो, पुछ त ख़्यालु कर, तोखे वेनती थो करियां त शहनशाह थियण ते ई क़नाअत कर। से मुंहिंजा उहो जवाबु ॿुधी करे ज़ाल गज़ब कावड़ में भरिजी वई। संदसि बदन जा वार कंडरजी उथी उभा थिया ऐं मथे जा वार छणी हेॾे होॾे मुंहं ते अची पियसि। कावड़ में हू कपिड़ा फाड़ण लॻी ऐं मुड़ुस खे ज़ोर सां लत हणी रड़ करे चयईं, ही ॻाल्हि मुंहिंजे सम्झण खां ॿाहिरि आहे, बिल्कुलु मुंहिंजे सहण खां बि ॿाहिरि आहे। हाणे टर मुंहिंजे मुंहं तां, मुंहिंजे अखियुनि अॻियां टर, आयो आहे मूंखे नसीहत करणु, अहमक कंहिं जाइ जो। मां ई साईं अची मुड़ुस खे दाबा ॾिना। सो मुड़ुस वीचारो तड़ तकड़ में कपिड़ा ढके चरिण वांगुरु उथी भॻो। अहिड़ो सख़्तु तूफ़ान पिए लॻो जो माण्हू खे घेले खणी पिए वियो, पर पहिरीं ज़मीन ते न पियो खुपे। वण टिण जॻहियूं पे हेॾां होॾां किरियूं, जबल पे धुॾिया ऐं छिपनि जूं छिपूं उतां पे छिॼियूं, समुंड में पे किरियूं। आसमान जो रंग ॾमर जहिड़ो कारो हो, विज जा चमकाहट ऐं ककरनि जूं गजगोड़ूं पे थियूं। समुंड में लहरियूं महलनि जे मुनारनि जे ऊचाइनि जहिड़ियूं पे थियूं। संदन चोटियुनि ते गजे जी अछाण ईअं थिए लॻी ॼण जबल जी चोटियुनि ते बर्फ़ छाई पई हुजे। उन हालत में सही मुहाणो मर्द ॾकंदे थिड़ंदे थाबड़ंदे किनारे ते पहुतो ऐं ईंदे ई गोड़ ऐं शोर जे विच में रड़ करे चयईं, ते समुंड जी सोणी मच्छी, महिरबानी करे मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुध। जीअं आउं घुरां थो तीअं मुंहिंजी ज़ाल नथी घुरे। खिगे पुछियसि, आख़िर हू हाणे छा थी घुरे? मर्द जवाबु ॾिनो,
हू सिज ऐं चंड जी मालिकाणी थी थियणु चाहे। जादू वारे शहज़ादे खे जवाबु ॾिनसि, तूं वञ घर। हू वरी पंहिंजी असुल की छिनल टुटल पुराणी भुंगी में वेठी अथई। उन खां पोइ वेंदे अॼु ॾींहुं ताईं हू ॿई ग़रीब माण्हू ऐं संदसि ज़ाल उन ई भुंगी में रहंदा पिया अचनि। ऐं पोइ उहो सोनू खीगो शहज़ादो वरी हुन जे हकल ते कॾहिं बि ॿाहिरि न आयो ऐं न ई हुनजी का ॻाल्हि ॿुधाई। से मुंहिंजा उमेद आहे ती कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हिन कहाणी जो मक़सदु बि तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।